मारे मारे मारे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाला उम्मीद करें तो सब दोस्त खैरियत सां हूंदो दोस्तों। ॿ टे ॾींहंनि खां वीडियो कोन पिया ठाहे सघियासीं छो त बारिशूं तमामु वधी हुयूं, इन करे टाइम ई कोन पियो मिलियो, सो इन करे वीडियो कोन ठाहे सघियासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे मौसम बि तमामु ख़ूबसूरत थी वई आहे ऐं अॼु थोरो घणो जेको आहे सो काड़ो बि आहे ऐं गर्मी बि आहे। सो दोस्तों हाणे अॼु खां वठी वरी पंहिंजूं जेके वीडियो आहिनि उहे शुरू थी वेंदियूं, इंशाल्लाह ज़रूरु अपलोड कंदासीं। सो दोस्तों अॼु जी वीडियो शुरू करण खां पहिरीं जेके बि दोस्त चैनल ते नवां आहिनि चैनल खे सब्सक्राइब करियो त वरी शुरू करियूं था अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों बारिश खां पोइ अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको सिम नालो आहे उहो बि पाणी मां भरिजी आयो आहे। तक़रीबन जॾहिं बारिश पई पए तॾहिं हेसीं ताईं जेको पाणी अची वियो, हाणे हेठि लही वियो आहे छो त सिम नालो पाणी इलाही कढे पियो। ऐं हीअ जेका गार लॻल आहे हीअ बि पहिरीं न लॻल हुई असां, छो त असां खाटी करे न ईअं, पर ही बारिश जे पाणी जे करे छो प्रेशर पाणी जो वधीक हुयो, इन करे थोरो थोरो थींदे ही एतिरे क़दुरु जो आहे ही माना पाणी टोड़े वियो आहे हिनखे। दोस्तों अल्हम्दुलिल्लाह असां पहुची चुका आहियूं पंहिंजे कब्रिस्तान में ऐं हीअ मुंहिंजे चाचे जी क़बर आहे, हीअ मुंहिंजे ॾाॾे जी क़बर आहे, वो आख़िर में साम्हूं साम्हूं मुंहिंजी ॾाॾी जी क़बर आहे जंहिंखे दोबारा असीं रिपेयर कराईंदासीं, नहीं कराईंदासीं छो त काफ़ी पुरानी थी चुकी है। उसकी सब निशान है अल्लाहु अल्लाह, सब दिलों की जान है अल्लाहु अल्लाह, हस्बी रब्बी जल्ल अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह दोस्तों काफ़ी हद ताईं जेको आहे असां जॻह खे टोड़े छॾियो आहे ऐं बाक़ी थोरो घणो कमु रहे थो ऐं थोरा थकी बि पियासीं, मुंहिंजो थोरो रेस्ट बि कयूं 2-3 मिंट, हिते थोरो छां बि लॻी पई, इन करे हींअर छां में असीं वेठा आहियूं। ऐं जेको आहे सो मिस्त्री ईंदो ऐं रहियल कमु जेको बाक़ी रहिजी वियो 19 वारो उहो सुभाणे करे वठंदासीं, जेको अॼु मूंखां थिए थो कोशिशि करियां थो उहो करे छॾियां। अल्हम्दुलिल्लाह दोस्तों भाउ शकील भी अची वियो आहे हिम्मत अफ़ज़ाई करण लाइ। दोस्तों इन जगह ते भाउ शकील नांग ॾिठो आहे इहो ॿाहिरि कढी हली उते था मारियूंसि, हिते न मार। हाँ ईअं हणीस ज़ोर सां हणीस, ओ अचे पई थो, ख़्याल कर, हणीस। हाँ ईअं खणी किथे परियां उछलाए, हाणे मरी वई आहे, हेॾां परियां उछलाए साइड ते। ए बस हाणे छॾियसि, मरी वई आहे, अञा मारींदसि, मरी वई आहे, छॾ। ओ तो अल्हम्दुलिल्लाह कब्रिस्तान तां खरन सां थी वापसी, उते बाद शकील भी आयो, उते भी कुछ शकील भी असां सां कम वग़ैरह करायो, पर उते असां नांग हिकिड़ो ॾिठोसीं, उनखे भी मारियोसीं छो त काफ़ी पुरानी क़बर हुई, उन करे काफ़ी सारियूं नांग बलाऊं वग़ैरह हुयूं, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह खैरन सां उनखे टोड़े उनजूं सिरूं वग़ैरह जेके भी हुयूं उहे भी अलॻि कयूंसीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे सुबुह जो खैरन सां जेको आहे मिस्त्री भी ईंदो ऐं कमकार जेको भी जॻह जो थींदो उहो भी कराईंदासीं, इंशाल्लाह तव्हांखे भी ज़रूरु ॾेखारींदासीं। सो दोस्तों उम्मीद करियां तो तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी, अगरि वीडियो पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, त वरी मिलंदासीं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम नई वीडियो में, तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़।